अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ से गॾु आऊं आहियां इशा अयूब ऐं आऊं आहियां ज़ारा हुसैन। सभ खां पहिरीं हिकु नज़र हिन वक़्त जी ख़ासि ख़बरुनि ते। कोयटा जे सेरीना होटल जे गेट ते धमाके जे नतीजे में 2 पुलिस एहलकार शहीद ऐं 8 एहलकारनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। धमाको पुलिस वैन वेझो थियो। बलोचिस्तान हुकूमत जे तर्जमान लियाकत शाहवाणी जो चवणु आहे त धमाकेदार मवाद मोटरसाइकिल में नस्ब थियल हो, जंहिं में पुलिस खे निशानो बणायो वियो। ज़ख़्मियुनि खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सरदार सनाउल्लाह ज़हरी ऐं अब्दुल कादिर बलोच पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान करे छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बलोचिस्तान में पीपी खे हुकूमत ठाहिण खां केर बि नथो रोके सघे। पीपी सूबनि खे हक़नि सां गॾोगॾु NFC अवार्ड ॾिनो। बलोचिस्तान जी अवाम सां 3 नस्लनि खां तालुक़ आहे। हुकूमत में अची बलोचिस्तान जा मसला हल कंदासीं। सिंध में सुभाणे खां लॉकडाउन में नरमी। कारोबारी मर्कज़ सुबुह 6 वॻे खां राति 8 वॻे ताईं खुलियल रहंदा। जुमे आचर ते कारोबार बंदि रहंदो। घरू खाते पारां नोटिफिकेशन जारी। दरगाहूं बंदि रहंदियूं। पब्लिक ट्रांसपोर्ट में मुसाफ़िरनि जो अंग 50 सैकड़ो रखण। तक़रीबन में मेहमाननि जो अंग 300 ताईं महदूद। रेस्टोरेंट्स में इंडोर डाइनिंग ते पाबंदी। आउटडोर डाइनिंग बि 10 वॻे ताईं हूंदी। तालीमी इदारा 20 अगस्त खां खुलंदा। इम्तिहाननि जा रहियल पर्चा 10 अगस्त खां वरिता वेंदा। 31 अगस्त बाद सूरत हाल जो नए सिर जाइज़ो वरितो वेंदो। पाकिस्तान लाइन ऑफ कंट्रोल खां मुबैना दहशतगर्द भारत उमाणण वारनि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। परॾेही तर्जमान ज़ाहिद हफ़ीज़ चौधरी चयो आहे त 9 लख फ़ौजियनि, कंडेदार तारनि ऐं जदीद सिक्योरिटी निज़ाम हूंदे कीअं को दहशतगर्द इलाइक़े में दाख़िल थी सघे थो। दुनिया ॼाणे थी त भारत पाकिस्तान ख़िलाफ़ बुग़ज़ ते ॿधल किरदार कशी कंदो रहियो आहे। कोरोना वायरस जी चौथी लहर जा वार जारी। मर्ज़ विघे वधीक 68 मरीज़ ज़िंदगी जी जंग हाराए विया। 4445 नवां केस ज़ाहिर। NCOC मूजिब सॼे मुल्क अंदरि कोरोना जे 4282 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान केसनि जे मस्बत अचण जी शरह 8.9 सैकड़ो रही। कराची में सरकारी वैक्सीन चुराए विकिरो कंदड़ सिहत खाते जे सुपरवाइज़र ऐं हिकु NGO जे सरबराह समेत 7 ॼणा गिरफ़्तार। पुलिस मूजिब जवाबदारनि 59 माण्हुनि खे पैसनि एवज़ वैक्सीन लॻायूं, जंहिं जा सबूत हथ कया आहिनि। मुज़फ़रगढ़ में हथियारबंदनि जी फायरिंग। अॻूणे MNA जमशेद दस्ती जो भाउ मुश्ताक दस्ती मारिजी वियो। पुलिस मूजिब मुश्ताक दस्ती ज़मीनी तकरार जो निबेरो कयो। हिकु धुर जे माण्हुनि पंहिंजे ख़िलाफ़ फ़ैसिलो अचण ते फायरिंग करे ॾिनी। हलंदड़ साल गैरत जे नाले में औरतनि जे क़त्ल वारनि वाक़िअनि में 16 ऐं मर्दनि जे क़त्ल वारनि वाक़िअनि में 2 सैकड़ो बात थी। पुलिस पारां जारी कयल रिपोर्ट मूजिब हलंदड़ साल जे 6 महीननि दौरान 11 इल्ज़ाम हेठि 67 औरतनि ऐं 16 मर्दनि खे मौत जी निंड सुम्हारियो वियो। रिपोर्ट मूजिब 6 महीननि दौरान पुलिस मुक़ाबलनि में 94 सैकड़ो वात थी। 848 मुक़ाबलनि में 10 एहलकार शहीद ऐं 59 ज़ख़्मी थिया। मुक़ाबलनि में 39 ॾोहारी मारिजी विया। 177 ॾोहारी ऐं 14 शहरी मुक़ाबलनि में ज़ख़्मी थिया। लाहौर जे इलाइक़े फेरोज़वाला में CTD जी कार्रवाई। 3 अफ़गान दहशतगर्द मारिजी विया। आपघाती जैकेट्स, 3 हैंड ग्रेनेड्स ऐं 2 क्लाशनकॉफ्स बि हथ। पुलिस मूजिब दहशतगर्द हिकु मसवाड़ी घर में तरसियल हुआ ऐं हसास इदारे ते हमले जी रिथाबंदी करे रहिया हुआ। कराची जे इलाइक़े न्यू कराची में बंदि पयल हिकु गोदाम में रेंजर्स जो छापो। 7 क्लाशनकॉफ्स, 7 राइफल्स, 6 रिपीटर्स, 7 गोलियूं ऐं बारूदी मवाद हथ। रेंजर्स मूजिब ॼाणायल हथियार ऐं बारूद MQM लंडन जी दहशतगर्दनि ऑपरेशन दौरान लिकायो हो, जेको दहशतगर्द कार्रवायुनि में इस्तेमाल थियणो हो। कंदकोट वेझो ॻोठ शफी मोहम्मद खोसो में रोड भरिसां क्रेन ज़रिए खोटाई दौरान मासूम नींगर मिटी हेठां दॿिजी फौत। ॻोठाणनि लाश कढी वरितो। शाहपुर जहानिया वेझो ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर। 20 वरियनि जो इमरान जोणी जो चिभाची फौत थी वियो। घारे जे हिकु फार्म हाउस ते पुलिस जो छापो। कोरोना SOPs जी भञकड़ी जे इल्ज़ाम हेठि 15 औरतूं ऐं 3 खां वधीक मर्द गिरफ़्तार। केस दाख़िल अदालत समूरनि जवाबदारनि खे ज़मानत ते आज़ाद करे छॾियो।